सरकारी जेके हथियार आहिनि उहे बेफुर कया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुल्तानकोट मां पहिरां खणी वेंदड़ पुलिस एहलकारनि खां चोरनि पारां यरगमाल बणाए सरकारी जेके हथियार आहिनि उहे फुर कया विया आहिनि। इलाइक़े जे चङनि मुड़सनि जी मुदाख़लत ते चोरनि पारां उहे हथियार जेके आहिनि वापसि कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुल्तानकोट मां पहिरां खणी वेंदड़ पुलिस एहलकारनि खां चोरनि पारां यरगमाल बणाए हथियार फुर कया विया। चङनि मुड़सनि जी मुदाख़लत खां पोइ चोरनि उहे हथियार पुलिस एहलकारनि खे वापसि करे छॾिया आहिनि। वधीक तफ़सील वठूं था KTN न्यूज़ जे रिपोर्टर इसरार चांडियो खां। इसरार, छा तफ़सील आहे अवां वटि? जी, सुल्तानकोट भरिसां जानवा जे हद मां राति चोरनि पोरिया दीदार जूं 2 मींहं चोरी करे विया। तेरहं पुलिस ऐं ॻोठाणनि में ढिगपुर वारे इलाइक़े में मारसानी बिरादरी वटि आया, जिते हथियार बंदनि पुलिस खां सरकारी हथियार खसे यरगमाल बणाए गार गंद करे वापसि करे छॾियो। बाद में चङनि मुड़सनि विच में पइजी सरकारी हथियार वापसि कराए छॾिया। राब्तो करण ते जानवा पुलिस SHO ऐं वॾे मुंशी चयो त असां कोरट शिकारपुर आहियूं ऐं असां 3 एहलकार मोबाइल सां मोकिले छॾिया आहिनि। जी, महिरबानी अवां जी इसरार चांडियो।